समझाया हिननि खे कीअं समझाया। साईं वॾो ॿई जज़ाऊं मुंहिंजी गीचीअ में हणी वियो आहे। ॿिन्हिनि खे हिकु कयां त कीअं कयां। ही ॿई त अहिड़ियूं आहिनि जो मरंदे मरी वेंदियूं न, पर हिक ॿिए सां हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाईंदियूं। छा कयां। हा, पंहिंजे हिकु कमरे में ॿिन्हिनि खे बंदि थी कयां। अॼु साईं वॾो बि हिते कोन्हे को। हिन ॿिन्हिनि खे ओसी ताईं हिकु कमरे में बंदि थी कयां, जेसीं ताईं हिक ॿिए सां ॻाल्हाइनि नथियूं। ॿई हिकु कमरे में बंदि हूंदियूं त बेज़ार थी करे पाण में हिक ॿिए सां ॻाल्हाईंदियूं ऐं मुंहिंजे लाइ का साज़िश रथियूं। पोइ मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदीसां, रुॻो हिक ॿिए सां ॻाल्हाइनि त सही। सोनी सदको रिसियाणी अकेली छो वेठी आई? मुंहिंजी अकेला पके छॾ, तूं जल्दी सां चांहि जो टुक ठाहे खणी अच। चांहि? खोड़ चांहि मां पंहिंजी रिसियाणी जे लाइ ठाहे थी अचां, जल्दी थी ठाहे अचां। सोनी जल्दी पर जल्दी। हा जल्दी। सकीना ऐं सोनी हिकु थी वयूं आहिनि। हाणे मुंहिंजो छा थींदो? दिलावर खां पोइ सकीना सोनीअ खे बि तावीज़ पीआरे छॾिया आहिनि। सोनी सदको छा थी सोचे राणी? सोनी मूंखे इहो त ॿुधाए। जेको पुछंदी उहो मां तोखे ॿुधाईंदसि, पर हिते न, कमरे में। सोनी उते उहा ॾाइण हूंदी। उहा ॾाइण मुंहिंजी राणी ओॾे ड्राइंग रूम में वेठी आहे। तूं अच मूंसां, हलिया। तूं हली करे वेह, मां अचां थी। सोनी तूं काॾे? चांहि तयार लॻी पई आहे, मां 2 कोप चांहि जा खणी अचां थी, जीअं चांहि बि पियूं ऐं कचारी बि कयूं। सोनी जल्दी वापसि अच, त ॿई कमरे में दरवाज़ो ॾेई वेहूं, न त ॾाइण अची वई न त कॾहिं बि सुकून सां न वेहण ॾींदी असांखे। अल्लाह बाबा, तूं हली अंदरि वेह, मां जल्दी थी अचां। हल शाबाश। ठीकु आहे, हल। मां चवां थी निकुर मुंहिंजे कमरे में, निकुर। तुंहिंजो कमरो ख़रीद थियल न आहे। तुंहिंजो कमरो जिते मां वेठी आहियां उते तोखे अचण जो कहिड़ो लाचार आहे? वञा थी छिती नथी माई। सोनी दरवाज़ो खोल। सोनी दर तेसी ताईं न खोलींदसि जेसी ताईं हिक ॿिए सां सुठे तरीक़े सां न ॻाल्हाईंदियूं। सोनी दर खोल दे, बाहर निकले। सोनी दर खोल दे, बाहर निकले। सोनी सदको हाणे ही दरवाज़ो खुलंदो ई न। ॾिसां था केसी ताईं हिक ॿिए सां नाराज़ थी रहो। बाहि लगे सिर खे। मां भी वञी वेहां थी। जेकर तूं मुंहिंजी सॼण आहे त मुंहिंजे बारे में कुझु सोच। हाणे त मां घुमण फिरण जहिड़ो आहियां, पर जॾहिं मां खट ते किरी पियुसि त पोइ इहो सोचियो थी केरु आहे मुंहिंजो अॻे पुठे करण वारो। अदा खट ते किरण जी कहिड़ी ज़रूरत अथई? वञी कंहिं टालर में मुंहुं ॾिजांइ, घणनि सूरनि खां जिंदु छुटी पवंदई। वाह जी मुंहिंजी सॼण आहे अदी, वाह दी वाह। तुंहिंजे भलाईअ जे लाइ त चवां थी अदा, जे खट ते किरंदे त केरु तुंहिंजो थींदो? अदी मां बि इहो ई थो चवां त मुंहिंजे लाइ सोच, पर इहो ग़लति तरीक़े सां न, कंहिं सही तरीक़े सां सोच। बाक़ी छा सोचां अदा? मुंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में सोच, मौत बि सोची। अध खां घणी त हयाती गुज़ारे चुको आहियां अदा।
बाक़ी हाणे बची अथई अधु सो हाणे उन खां अॻे ई तोखे क़बर भेड़ो करणो पवंदो। ओ ख़ैर घुर दी ख़ैर घुर जेको सोची थी सो उबतो ई सोची थी पई। अदा सोचां त पई तुंहिंजे ई बारे में पई सोचां अञा ॿियो छा सोचां। बाक़ी जेका तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि आहे त उहा खणी मूंसां कर। आदि मां न यो हा मुंहिंजा लाडला भाउ ॻाल्हि कर बि सही न कॾहिं हरू भरू पियो ॾंद ॾेखारींदे। आदि मां चाहियां थो त तूं मुंहिंजे रिश्ते जी जन्नत सां ॻाल्हि कर। मां शादी कर चाहियां थो। भले उमिरि ॾिस मुड़ुस ॾिस जेको मोड़ ॿधंदो। अदा तूं बि कमाल थो करे पियो। अदी तूं त हरू भरू मुंहिंजे मथां कावड़ो थी पई मूंखां झूर शादियूं कयो वेठा आहिनि साहब हिकु न ॿ कहिड़ा ॿुधाए त सही न त कहिड़ा आहिनि जेके तोखां झूर ॿ शादियूं कयूं वेठा आहिनि तूं रहिजी वई। अदी हाणे मुंहिंजो वात न खोल जेकर न हक़ीक़त कयमि त तोखे बि बुरो लॻंदो। न न ॻाल्हि कर। मूंखां बि 5-8 साल वॾो आहे दिलावर खान उनखे तो पंहिंजे धीउ जो संग सॾे ॾिनो। हाँ ऐं हे मां आहियां हिकिड़ो मिंथूं कंदो थो वतां त बि मुंहिंजो को दाद फरियाद न आहे। दिलावर तोखां वॾो आहे ॻाल्हि कंदे शर्म बि कोन थो थिए। ओ अदी वॾो आहे वॾो आहे वॾो आहे पर हू अमीराणो ॿार आहे इन करे हुनखे लखा नथी थिए। हेरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा मां खणी जन्नत सां ॻाल्हायां बि तुंहिंजे लाइ पर हूअ धूती मञींदी कोन। अदी जन्नत मूंसां रुपये जो रुपयो ठहियल आहे बस रुगो हुनखे राज़ पे कराइण जी ज़रूरत आहे। बस हुनखे ॾिसां थो न रुगो शर्म जे करे उहो थोरो लाराए थी। हाणे सब्र कर मां ॻाल्हायांसि थी पई अचे रुगो ॾाए त पाण हिती चुंडा पटियांसि पई वधीक हाणे तोखे कटाइनि भाग। वाड़ी वादी ईअं न ॻाल्हाई पोइ ॿई ॿखे पिया हूंदो पोइ मुंहिंजो त बसि अलाही हाफ़िज़ आहे। अल्लाह हाफ़िज़ अथसि। सोनी सदको हाणे हिक ॿिए सां ख़ुशि थी करे ॻाल्हायो त मां दरवाज़ो खोलियां न त नूर बटार जो कसम आहे सॼो ॾींहुं सॼी राति गुज़री वेंदो मां दर न खोली ॾींदमि। सोनी दर खोल मां चवां थी दर खोल तोखे मुंहिंजी ख़बर आहे न। सोनी दरवाज़ो खोल ॿाराणी हरकत छॾ दरवाज़ो खोल। सोनी सदको हाणे हिक ॿिए सां भाकुर पायो खिलो वॾा ट करियो पोइ दरवाज़ो खोलिया। हिन छोरीअ सां खिली ॻाल्हाए मुंहिंजी जुती तोसां खिली ॻाल्हाए मुंहिंजो आंगूठो मुंहिंजो बि तोरे अंदर नाहे ठहियल तोसां ॻाल्हाईंदसि। सोनी सदको भले नखरा कयो जॾहिं बुख ॿिन्हिनि जा पासा वता न तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी। हाणे मां वञा थी पंहिंजे लाइ मानी बि तयार थी कयां चांहि बि पियां थी ऐं हा जॾहिं बुख लॻेव न त रड़ करे वठिजो पर यादि रहे तॾहिं मूंखे सॾु कजो जॾहिं तव्हां ॿई। सोनी मां चवां थी दर खोल जल्दी दर खोल छो पंहिंजी मुसीबत खे दावत थी ॾे। सोनी जेकॾहिं मां ॿाहिरि आयसि न सभ खां पहिरीं तोखे तड़े कढंदसि। हाँ सोनी सदको सोनीअ खे तूं धमकियूं ॾियो। हाँ पहिरियां ॿाहिरि त निकिरो ॿाहिरि निकिरण जो त सोचो मां हलांव थी चङाईअ जो त दौर ई न आहे। सोनी ओ सोनी 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 ओ सोनी धूड़ अथई मुंहं में न तूं हेॾे अचे हा न असां सां इहो जुट थिए। इहो सॼो चक्कर तुंहिंजो आहे तुंहिंजो। तूं सोनीअ खे चओ त हिते कमरे में वठी अचेसि त जीअं मां हथ जोड़े तोखां माफ़ी वठां पर माफ़ी वठंदो मुंहिंजो तोखां आंगूठो। मूंखे तुंहिंजी का बि ज़रूरत न आहे तूं एतिरी ख़ुशि न थी त तूं का मूंखे हथ जोड़ींदी ऐं मां तोखे माफ़ करे छॾींदमि। कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ छोरी जेसि ताईं तोखे मां हिन हवेली मूं न कढंदमि न तेसि ताईं मां सुख जो साह न खणंदसि। ख़बर आहे मूंखे ख़बर आहे मूंखे हिन हवेली में कढण लाइ तूं तावीज़ पई कराई ऐं उहे तावीज़ दिलावर सां गॾु सोनीअ खे बि पियारिया थी ऐं मूंखे पेरनि में झुकाइण लाइ सोनीअ खे चयो थी उहे तावीज़ मूंखे पियारे ज़हर खाई मरी वेंदसि तुंहिंजा तावीज़ पी तुंहिंजे पेरनि हेठां न झुकंदसि। झुकाईंदसि मां तोखे न पर ज़हर ॾेई तोखे पूरो करे छॾंदमि पूरो।
सोनी सकीना सोनी अलाए करे मरी वई जी जी साईं। हे किथे आहिनि भई सवेरे सुम्ही रहियूं छा न साईं पोइ ही किथे आहिनि साईं इहो मुंझे छो थी खुली ॻाल्हाए काॾे निकिरी वयूं आहिनि छा न साईं आहिनि त हिते पर छा साईं मां छा कयो जो वाह जो गई थी वाह सोनी वाह 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 अॼु त दिलि ख़ुशि करे छॾी जे मूंखे पहिरियों इहा ख़बर हुजे हा न अॼु पहिरियों तूं मूंखे इहा सलाह ॾे हा त मां बि ईअं ई चाहियां हा जॾहिं बि ॿाहिरि वञा हा ॿाहिरो कुंडी लॻाए पोइ निकिरी वञा हा आईंदा जेसि ताईं ही पाण में ठही न वञनि न तेसि ताईं कुंडी हिननि जी खोलजाई न साईं न हाणे घणो वक़्तु थी वियो अथनि इहा सज़ा वरी उन्हनि खे ॿिए दफ़े ॾींदासीं करे त पोइ हिते बीठी छा थी करे जे इलाही देरि थी वई अथनि त वञो वञी दर खोलेनि शाबाश अरे से मां जो दरवाज़ो खोली थी मान त हो भई मूंखे छॾी ॾियूं हाणे मां वञी करे पंहिंजे कमरे में आराम थी कयां ऐं हा तव्हांजी मानी मां तयारु करे रखी छॾी आहे हाणे तव्हां वञी करे उन्हनि जो दरवाज़ो खोलियो अॼु की राति उन्हनि जी कावड़ जकी ते सुभाणे मां पाण ई मोड़ींदीमांइ इहा ॻाल्हि बि सही आहे निकिरनि जूं त इहे कावड़ में सफ़ा फूत लॻियूं पयूं हूंदियूं हाणे त हीअं कर पंहिंजे कमरे में वञी कुंडी लॻाए सुम्ही पड़ मां वञी थो दर खोलियां ठीकु आहे ॾाढी थी तो ॾाढी करे वई तो तो इन छोरी खे छुटी ॾिनी आहे मुंहिंजो दिलि तो चए त हींअर जो हींअर घुटो ॾेई हिनखे मारे छॾियां तूं छो चुप बीठी आहीं तूं बि त को पंहिंजी कावड़ जो ज़ार कर नी दिलावर खान तोते छाजी कावड़ कहिड़ी कावड़ जेको ॻाल्हाइणो आहे मूंखे हाणे सोनीअ सां ॻाल्हाइणो आहे मां वञांसि थी हाणे ई ख़बर वठण छुटी छॾियासि मां बि थी वञासि हलो कंहिं ॻाल्हि ते त ॿिन्ही जो इत्तेफ़ाक़ थियो खे मौत जो ॿियो नालो मज्जू पियो सर्राए हाणे ख़बर पवंदसि त असुल मौत छा आहे ऐं नजीब सां टकराइण जो अंजाम छा आहे
मजू तूं पुलिस जे घेरे में आ। सरमते साहब खे फोन करे ॿुधायूं? कंहिंखे बि ॿुधाइणो न आहे। पर छो सर? पहिरियों मजूअ जो मुक़ाबिलो ॾेखारींदासीं, हिनखे ज़िंदा थाणे ते वठी छा कंदासीं? हिनखे बेतरा मारियूं, प्रमोशन मिलंदो। छाजो इंतजार आ? इंतजार वरी छाजो, कयूं सा पूरो। साहब ये सुठो नथो करी। मजू मां तो सुठो कम कोन पियो कयां, तूं कहिड़ा सुठा कम कया आहिनि हिन महिल ताईं? सूबेदार जॾहिं गिरफ़्तार कयो थी त लाकब कर, पर कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तो ते गोली जो आर्डर आहे मजू, तोखे ज़िंदा वठी हली छा कंदुसि? ओके, सब तैयार आयो? यस सर। तो पोइ पहिरीं गोली हिनखे मां तोड़ां। वसीम खान, तरस वसीम खान, तरस। एतिरी तकड़ छाजी आहे? हलार खान तव्हां? हा मां। ही तव्हां कहिड़ो ज़ुल्म पिया कयो? हलार खान, हिन जे मथां गोली जो आर्डर आहे, ज़ुल्म छाजो?